आयो हो मुखे वठण लाए। हाँ आयो हो तो पोइ मां छा कयां? अम्मा तू उनखे रोके छॾ त ॿीहर हिते ना अचे। छो न अचे? मूंखे हाणे मामे मां खौफ तो थे किथे मूंखे हितां ज़ोरी वठी न वञे। मामो तोखे हितां जबरदस्ती वठी वञे या न, पर मां तोखे जबरदस्ती जरूर मोकिलींदस। तू मुंहिंजी वॾड़ी न आहे, अम्मा वेठी आहे। जेकॾहिं अम्मा चवंदी न त मां वापस हली वेंदस। अम्मा त अलाए केतिरा चकर तोखे चयो, अञा छा चवे? हाँ मां वापस वञा। तोखे उहे ई सुधारींदा, असां न। हाण ॿुधई न। पर अम्मा ईअं त नाहे चयो। अम्मा तू चईस त हे हितां वञे, हिते हूंदी त असां रोज पिया विड़ंदासीं। मूंखे इहा ॻाल्हि समझ में नथी अचे, हिन हेॾे सारे घर में तव्हां ॿ ई आहियो ऐं जेको कुछ घुरो था उहो तव्हांखे असीं हाज़िर करे था ॾियूं, पोइ बि एॾो विड़ो थियूं। सॼो ॾींहुं हिक ॿिए सां साड़ अथव ऐं विड़ंदियूं थी रहो, ॿियो को कमु अथव? अम्मा ना ही मां विड़ांस थी ना ही साड़ थी कयांस, दुआ के मूंसां साड़ आहे। हिन जो मक़सद आ त मां हितां हली वञा। कुंज जॾहिं तूं पंहिंजो हिस्सो वठी छॾियो त पोइ हिते छाले रही पई आहीं? ॿुधी अम्मा, इहो दुआ जो मूंसां साड़ न आहे त ॿियो छा आहे? बस हाणे बस, ॿीहर जवाब थयो अथव न त हिन घर मां ॿिन्हिनि खे कढी छॾींदसि। प्यार करे थो कोई कैसा, प्यार करे थो कोई कैसा, को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया दर्दन जो दरिया। वरिया में प्यार में माण्हू एतिरो अॻिते छो निकिरी वेंदो आहे जो सभु रिश्ता पोइ हिते रहिजी वेंदा आहिनि। सिवाय पीरीअ जी यादि जे दिल में ॿी का बि तांग नाहे रहंदी। हर वक़्तु दिल में पीरीअ जो विर्द हलंदो रहे थो, ईअं पंहिंजे पीरीअ खे यादि करे थो जीअं आबिद अल्लाह जी इबादत कंदो हुजे। संदोरी मोहब्बत पाक रिश्तो आहे। इन मफ़हूम खे मां नथी समझी सघां। बस जाड़े बि ॾिसां थी हर जॻह मूंखे तूं ई तो नज़र अची, एतिरे क़दुरु जो हाणे चंड में बि मूंखे तूं ई तो नज़र अची। पूछे थो ज़ात न काई, प्यार पूछे थो ज़ात न काई, प्यार दिलनि जो ठाह, प्यार दिलनि जो ठाह। ये दुनिया दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया। उस्ताद ज़नानो थी जाए, ज़नानो। अरे बस कर, जॾहिं हुन ॾे काल कंदा त ज़नानी ॻाल्हाईंदसि न, ख़ुदि ज़नानी ॻाल्हाईंदसि। मोबाइल सफ़ा माई लॻ जाए। पक्का ही हो कमीनो जुड़ियो। हेलो हाँ हेलो मुंहिंजा घोटा मां सदर जी ॻाल्हायां। ठीक अच्छो थी तुई मो सदोरी पे ॻाल्हाए जी हेलो तो मलुक जना बि मोल ॾिठी काने का। हाँ उस्ताद खे ॼाणदो, उस्ताद तो साए। हेलो छा था ॻाल्हायूं? मुझे साम्हूं तो अच तो ख़बर पई। बात बंद कर, ये गाड़ी मूंखे बि ॼणा जंदियूं। ठीक तव्हां साम्हूं अचो त पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो। माफ़ कजो, रूंग न भरा राग न भरा सक्का तोखे मां चङी तरह ॿुधायां थो। तू रुगो मुंहिंजे साम्हूं अच न। अरे तो मलुक जना बि मल ॾिठी काने का।
बात बंद कर। अरे उस्ताद चई से मोबाइल बंद कर, बात बंद वरी की कंदो। अरे बात बंद कंदो तो मोबाइल बंद कंदो ना। के जा जा। यार इन्हें निभागे खबर पजी गई। ठीक उस्ताद ये निभागे जुड़े बुधायो हुंदुस। यार जॾहिं असांजो नंबर आयो त मुल्क खे ख़बर पइजी। जेकॾहिं 2-3 ॾिहाड़ा ख़बर न पई त ॾाढो माओ खाऊं। उस्ताद अहिड़ा भाग असांजा किथे। मलूक माओ न खरा हाणे मलूक जी मोबाइल खपाए माओ खाईंदासीं। अॼु हली था मोबाइल खे ॾियूं ॾाढो केको। अदा हाणे न मल्हार जो छा कजे? जेसि ताईं तोतो वापस नथो अचे मल्हार खे पाण वटि रखणो आहे। जेकॾहिं असां मल्हार मां हथ कढियोसीं न त तोतो कॾहिं बि वापस न ईंदो। आख़िर अदा मसलो छा थियो आहे जो तोते खे अञा ताणी नथा छॾनि? इन बारे में सुभाणे वञी मां रईस सां मिलंदुसि। ॾिसां त तूं छा थो चए। सुल्तानो वरियाम वारनि कुझु त चयो हूंदो न? ॿई नटाइनि था। मूं सिर त कुझु जवाब ई कोन था ॾियनि। सुभाणे रईस वटि ॿिन्ही खे घुराए ॻाल्हियूं कंदुसि। कूड़ ऐं सच ज़ाहिर। अदा सुभाणे मसलो हल करे छॾियो। जेकॾहिं इज़त सां मञनि था त ठीकु आहे, न त ॼो पोइ बारूद खे बाहि। दादन खुदा ई न कंदो जो हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कयूं। जेकॾहिं ॻाल्हियुनि जे ज़रिए मसलो हल थिए त बहितर आहे। बाबा साईं राणा फसल जी पोखाई करे पियो। गोराम तो त चयो त इहो राणो ॿीहर ज़मीन जो रुख ई कोन कंदो। जी बाबा साईं पर मुंहिंजो अंदाज़ो ग़लति हो। हाणे छा सोचो थी राणी लाइ? बाबा जेको तव्हांजो हुकुम। मां त चवां थो त हुनखे उतां तड़ी कढो। छा तूं राणा सां मुआदो अटकाइण लाइ तयार आहीं गोराम? बाबा साईं जेकॾहिं तव्हांजो हुकुम आहे न त पोइ ते कोन अठ। जेकॾहिं पाण में तूं एतिरो दम सम्झी थो त। बाबा साईं मां त चवां थो आख़िरी दफ़ो राणा खान सां ॻाल्हियूं करे ॾिसो। राणा ॻाल्हियुनि में कॾहिं कोन मञंदो गोराम। हुन सां ॻाल्हियूं करण चाहियो आहे। बाबा इन राणा वटि पूरी लिखत आहे। धोखे सां लिखाए वियो आहे। पोइ छा तुंहिंजी मर्ज़ी आहे त इहा ज़मीन असीं राणा खान जे हवाले करे छॾी? भलवते हराम जी मिल्कियत ते अयाशू कंदो? न गुलाम न न। ज़मीन खे ख़ैराबाद बणाए छॾींदुसि गोराम, पर राणा जे हवाले न कंदुसि। जेकॾहिं तूं राणा जो मुक़ाबिलो नथो करे सघी गोराम त वॻा कर। ठीकु आहे बाबा साईं जेकॾहिं तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे त राणा फ़सुल न करे त राणा खे फ़सुल बि कोन करण ॾींदो। जेकॾहिं तूं राणा खान खे तड़ण में कामयाब वञी थो न त पोइ मां सम्झंदुसि त हाणे तूं इन क़ाबिल बणिजी वई गोराम जो मां पंहिंजूं समूरियूं ज़मीनूं तुंहिंजे हवाले करे छॾियूं। बाबा साईं तमामु जल्द तव्हां इहो अंदाज़ो लॻाए वेंदव त मां इन जे क़ाबिल आहियां या न। बानो बेगम मूं ख़बर ॿुधी आहे त इहा जादो मुंहिंजे धीअ जो ॾाजो थी खपाए। बुख वराईंदुसि त ॿियो छा कंदी? बानो बेगम छा तूं उन्हनि खे ॾाज बख़्श कंदी आहे त भली खाई खपाए छॾे। नानी सियाणी असां वॾी कोशिश कई आहे पर मामी जेका आहे न ॾाज वापसि ॾियण जो नालो ई नथी खणे। ऐं गूंज धीअ ऐं हाणे जादो तोखे ईअं घुरण सां ॾाज ॾींदी। बाक़ी कीअं वापस कंदी है नानी सियाणी? तव्हांखे उन जे रधे पके में पाणी विझणो पवंदो। मुंहिंजो मतिलबु आहे त चोराइणो पवंदो इहो ॾाज। तूं भला इहो ॾाज असांखे चोराए आणे ॾींदी? जेकॾहिं मूं अकेले सिर इहो ॾाज चोरायो न त इहो जाड़ो त मुंहिंजी उबती खल लाहे छॾींदो। जेकॾहिं तव्हां मां को मूंसां गॾु हूंदो न त पोइ मूं मथां इल्ज़ाम न ईंदो न चोरीअ जो। न माई न, इहो कम असीं कोन कंदियूंसीं। जिते हेतिरी तबाही थी वई आहे त इहो ॾाज बि जादो खे बख़्शा। ना मां पंहिंजा ज़ेवर मां कोन बश्क कंदी मान। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ माई सियाणी
तोखे जे 2 रुपया खपन त चओ त उहे ॾेई, बाक़ी हिते जी ये उबती सुबती सलाम मुंहिंजे न्याणियुनि खे न ॾे। बान बेगम हाणे इहे तो अजायूं ॻाल्हियूं आहिनि न। जेकॾहिं छोकिरी पंहिंजी मर्ज़ीअ सां वञी ॾाज खणी थी अचे त इहा का चोरी जी ॻाल्हि थोड़ी आहे। ऐं मां गॾु वेंदीमांसि न। मां पंहिंजे भाउ खे चङी तरह थी सुञाणा, जॾहिं तूं हुनजे घरां 1 रुपयो बि चोराए आई त हू थाणे ते वञी लाख रुपया लिखाए ईंदई। हाणे ॿुधाए, जॾहिं पुलिस अची दर ते बीहे त पोइ असांजी इज़त कहिड़ी थींदी? अॼु इहा ॻाल्हि कई थी, ॿीहर इहा ॻाल्हि न कजां ऐं हिते अची मुंहिंजे न्याणियुनि जो दिमाग़ ख़राब न कजां। त हिन घर जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ हमेशह लाइ बंदि थी वेंदा। लाला जी लाला वरिया मैं मोटरसाइकिल ते दोस्त होशियार वियो आ। पोयानी छा तो चई? तव्हां हुन जो इंतजार कयो, मां अचां पियो। जल्दी पहुचणी कजां, मतां देर करी। लाला देर कोन लॻंदी, मां सिर्फ़ 5 मिंटनि में अचां पियो। काॾे पुट, काॾे थो वञी? हिते ई आहियां बाबा। बबी ॿुधाए त सही, काॾे थो वञी, कंहिंसां पोइ ॻाल्हाई? करी न वरी को मसलो? बाबा को बि मसलो कोन कंदुसि, तूं परेशान न थी। पुट वॾनि सां सलाह करण में कोई बि न समझंदो कर। बाबा वापस अची सब कुछ बुधाए तो। इन वक्त थोड़ी जल्दी आए। केर समझाए न केर समझाए। अगे ही तोते के अगवा करे मसला पैदा किया थो। पर हाणे अलाए केड़ो कल्याण वनी कदो। जब छो तो सुना साईं, केड़ी मां सा दुश्मनी तो? या बाद में खबर पवंदी। फिर आज्ञा दियल वेणे जरूरत नाहे, हला दो न। ए इए न हलंदो, जेसी ता हिन के सटको न मिलंदो न। वरियाम लाला तो ॾाढो पछताईंदो। पछतायो सी न तो पोइ तोखे ॿाहिरि न ॾींदासीं। लाला ॾिसी छा थियो, लायोसि गाॾी तां। मां चवां तो इज्जत तुंहिंजे नानी सियाणी तोखे सुठी सलाह ॾिनी आ, इन करे कीअं बि करे उते वञ ऐं उतां ज़ेवर चुराए अच तूं। दुआ मूं पाण इहो ई सोचियो आहे, पर अम्मा नाराज़ थी थिए। अम्मा खे ख़बर ई कोन पवंदी ऐं तूं इहो कमु करे ईंदी आहे। ऐं हा, तूं ऐं मां नानी सियाणी ॾे गॾिजी हलंदी हुसीं। दुआ इहो त सही आहे, पर घर मां कहिड़ो बहानो करे निकरूं? इहो तूं मूं ते छॾ, तूं सिर्फ़ इहो ॿुधा त तूं तयार आहीं? दुआ मुंहिंजा ज़ेवर मूंखे वापसि मिलनि, ॿियो मूंखे छा घुर्जे? त पोइ ठीकु आहे, तूं सुभाणे तयार थी जा। अम्मा जीअं मंझंदि जे टाइम आराम कंदी न, तूं ऐं मां निकिरी वेंदासीं। नानी सियाणी खे तूं 2-3 हज़ारनि जी लालच ॾींदी न, उहो पाण ई इहो कमु करे ईंदी। दुआ तूं छा थी सम्झी, इहो कमु थी वेंदो? मामी बि ज़ेवर लिकाए रखिया हूंदा। इहो सॼो कमु नानी सियाणी जो आहे, तूं रुगो हुन सां गॾिजी वञ। सुल्तान, मसलो तो हल कोन तो थे, पर अञा वधंदो तो वञे। इहो सॼो कमु तुंहिंजे सिर्फ़ वरियाम जो आहे। जेकॾहिं इहो कदम खणण खां पहिरीं असां सां सलाह करे हा त एतिरो मसलो वधे न हा। तुंहिंजो वरियाम असां सां सलाह करण में पंहिंजी बेइज़ती थो सम्झे। जेकॾहिं असां सभु कुझु विसारे करे उनखे पंहिंजो कयो आहे त उन ते बि फर्ज़ आहे त हू बि असांखे पंहिंजो करे। सुल्तान वरियाम अञा ॿार आहे ऐं जज़्बाती आहे, उन करे उनखे ख़बर ई नथी पए त मां कयां छा थो। बुरे भले जी उनखे ख़बर ई कान्हे, अने को इहा बि ख़बर कान्हे उनजो नतीजो छा निकिरंदो। अहिड़नि ॻाल्हियुनि में वॾनि सां सलाह कबी आहे ऐं उहो सम्झे ई कोन थो, तॾहिं त नुक़सान में वञे थो। जेकॾहिं काई नंढे वॾे जी सलाह ते बि आहे त एतिरे नुक़सान में न वञे हा। सुल्तान मां ज़ोर रखंदोमांसि, ख़ुदा कंदो त सम्झी वेंदो। बसि तव्हां इहो ॿुधायो त छा करिणो आहे। जेसीं ताईं असां दोते खे ॻोल्हण में कामयाब नथा वञूं तेसीं ताईं कुझु बि न थींदो। ऐं न ई दिलबर वारा मल्हार मां हथ कढंदा
ऐं नई वरी रनू वापसि ईंदियूं। ऐं तव्हांजो इहो अंदाज़ो आहे त दोदे खे लिकाइण वारो राणा खान आहे। रुपए जो रुपयो पक न आहे, पर मुंहिंजो शक राणा तरफ़ वञे थो। माराना शक आहे। सुल्तान खे त रुपये जो रुपयो पक थी लॻे त इहो कमु राणा खान जो आहे, छो जो राणा जी फितरत ई अहिड़ी आहे ॿियनि खे विराइण जी। सुल्तान तव्हां असां हिकु थी आहियूं ऐं इहा ॻाल्हि राणा खान खां हज़म न थींदी। इहो त आहे सावण। ऐं राणा कॾहिं नथो चाहे त हिन ॻोठ में को अमुन थिए। ॿ माण्हू विढ़नि, छेड़ो करनि, हिक ॿिए खे तबाह करे छॾनि। राणो इन्ही में राज़ी आहे। तव्हांखे ऐं असांखे विढ़ाईंदो रहियो, ऐं जॾहिं असांजो ठाह थी वियो आहे त इहा ॻाल्हि राणा खे नथी वणे। उनखे राति जो निंड बि नथी अचे। इहो कमु बि राणा तॾहिं कयो हूंदो त इहे पाण में वरी विढ़नि। इहा साबिती थिए त दोदो राणे वटि आहे। पोइ जेको मां राणे सां हशर कंदुसि उहो दुनिया ॾिसंदी। काॾे छोकरा, काॾे केड़ा ही तू? केना तो वनी? हिते अबो तो ना आयो। हले ने अब्बे जा सखा, हां? हिया का तो के ओताक थी दिसण अचे जे तो तुजो अब्बो ईंदो। बाबो थोड़ी, अबो तो छोकरे जो नालो आहे जेको मुंहिंजो दोस्त आहे। तो जेतिरो हुजे या तुंहिंजे पिणे जेतिरो हुजे, हिते को बि न आहे आयो। अड़े ॿीहर हिन घर में पेर न पाइजां, न त मां तुंहिंजी टंगू भरी छॾींदसि। मां से तो छिती लगी पई आहे। अड़े हल हल हल, अड़े मां चवां थी हल त निकल ॿाहिरि, निकल। किथे हिन खे जादो मुंहिंजे खाधे में ज़हर विझण लाइ त नाही मोकिलियो। दोस्तो न पंहिंजे पाण लाइ मसाला पैदा कर, न ई मूंखे होश मां कढ। इन करे चवां थो इज्जत सां ॿुधाए दोदे खे किथे कैद कयो अथई। अजाए पुट सां मथो टकरायूं वरियाम। मूंखे दोदे जी का बि ख़बर न आहे। मूं बि असांजी कहिड़ी दोदे सां दुश्मनी आहे जो हुनखे असां अॻुवा कंदासीं। दोस्तो जेकॾहिं मां हथु खयो मां न, अहिड़ो अशर कंदोसि ऐं दोस्तू अहिड़ो अशर कंदोसि जो सॼो साल खड्डा ते पियो हूंदे। कोई देर छा जी, खण बंदूक कर मूंखे पूरो। बाक़ी हक़ीक़त इहा आहे त दोदे जी मूंखे का बि ख़बर कोन्हे। दोस्तू तूं बकवास पो करीं, तोखे सॼी ख़बर आहे। आख़िर तव्हां कीअं सम्झायां? मूंखे दोदे जी का बि ख़बर कोन्हे। दोस्तू असांखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। असां चइनी तरफ़नि खां जांच करे आया आहियूं। दोदो किथे बि न आहे। इन मां साफ़ साफ़ ज़ाहिर आहे त दोदे खे तव्हां ई गुम कयो आहे। हाणे जेकॾहिं इज़त सां ॿुधाए न त तुंहिंजे लाइ बहितर आहे, छो जो असांखे हर हाल में दोदे जो ॾस घुर्जे। तूं हुनखे लिकाए पंहिंजे लाइ मसला पैदा न कर। वरियाम तोखे मुंहिंजी ज़बान ते यकीन नाहे त मां छा कयां? कीअं तोखे सम्झायां? लाला हुकुम कर वरियाम। इन जो अन्न पाणी बंदि करे छॾियो। जेसी ताईं ही दोदे जो ॾस नथो हुजे न, भली बुख ते तड़पी तड़पी मरी वञे। ठीकु आहे वरियाम, अॼु खां पोइ हिन जो दाणो पाणी बंदि आहे। मूंखे हिते विहारण सां तव्हांजो भाउ कॾहिं बि हिते वापसि कोन ईंदो। मां तव्हांखे चवां थो त मूंखे छॾियो, मां ई तव्हांजे भाउ खे हिते वापसि वठी ईंदुसि। दिलबर वियो आहे रेस सां मिलण जे लाइ। वापसि अचे हिन ॻाल्हि ते सोचूं था। ओके छॾिणो आहे या हिते रहणो आहे। जल बकरी धनारनि जा धक। मूंखे हिते विहारण सां तव्हांजो मसइलो कॾहिं बि हल कोन थींदो। तंहिंजे करे मां तव्हांखे चवां थो त मूंखे छॾे ॾियो, पोइ तव्हांजो मसइलो हल थींदो। तूं हिते आहीं न त तुंहिंजा भाइर परेशान हूंदा ऐं दोते खे ॻोल्हण जी कोशिश कंदा। जेकर तूं हितो हलियो वहीं न, पोइ तुंहिंजे भाइरनि खे कहिड़ो लाचार जो असांजे भाउ दोते खे ॻोल्हण जी कोशिश कंदा। अदा वारा ॻोल्हनि या न ॻोल्हनि, पर मां तोसां वाइदो थो कयां त मां दोते खे ॻोल्हे हिते वठी ईंदुसि। असां तो मथां भरोसो नथा करे सघूं। ॾिस ॾाहो थी ज़िद छॾ। जेकॾहिं मां हितां वापसि न वियुसि न त अञा दुश्मनी वधंदी। इन करे मां तोखे चवां थो मूंखे छॾ। मां दोते खे ॻोल्हे हिते वापसि वठी ईंदुसि।
जेकॾहिं मां दोदे खे ॻोल्हण में नाकाम थी वियुसि न त मां वापसि अची वरी तो वटि ईंदुसि। नौजवान, मां एतिरो बेवकूफ़ न आहियां जो मुंहिंजो भाउ तुंहिंजे भाइरनि वटि कैद हुजे ऐं मां तोखे छॾे ॾियां। तोखे एसी ताईं हिते रहणो आहे जेसी ताईं असांजो भाउ आज़ाद थी वापसि मोटी नथो अचे। ऐं ॿी ॻाल्हि, जेकर तो मूंखे बेज़ार कयो न त तुंहिंजा इहे पेर ऐं वात ॿधी हिते ई विहारे छॾींदोसांइ। हिन जे करे चवाए थो जेकी तोखे हिते थोरी घणी आज़ादी मिलियल आहे न, इन मां मज़ो वठ ऐं पाण लाइ मुश्किल पैदा करण जी कोशिश न कर, हिते ॾचे में न पइजी वञे।